नाज़रीन, यूनियन काउंसिल उडेरो लाल स्टेशन या आसपास रहंदड़ केतराई गोठ बरसातुनि सबब सख्त मुतासिर थिया आहिनि। केतरा ॻोठाणा लॾपलाण करे नसीर कैनाल ते ख़ैमा बस्ती क़ाइमु कई वई आहे। उन ख़ैमा बस्ती में रहंदड़ बरसात मुतासिर पंहिंजा वीचार SS न्यूज़ सां कहिड़ी रीति था वंडनि, उडेरो लाल मां ॿुधाए रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद ख़ासखेली। जी नाज़रीन, पूरी सिंध जियां उडेरो लाल स्टेशन के भी जो बरसात तमाम घणो मुतासिर कयो है। उन सिलसिले में असीं अॼु मौजूद आहियूं नसीर कैनाल जे कप ते मौजूद खीमा बस्ती में। उते खीमा बस्ती में रहंदड़ रहवासिन का बरसात मुतासिरिन का पुछंदासीं त उहे पंहिंजा दर्द SS न्यूज़ सां कहिड़ी रीति वंडीनि था। वाह, असांजा घर टही आहिनि, मालनि खे मच्छरनि पटे मारे छॾियो आहे, फसल सभु लुड़ी आहे। असीं बेरोज़गार हींअर जहिड़ो तक़रीबन 2 महीना खनि थी विया आहिनि। असीं जेको नसीर वाह ते वेठा आहियूं, का शइ असांखे न मिली आहे, न DC आयो आहे, न ॿियो को ऑफिसर आयो आहे, केरु बि कोन आयो आहे। सुबह असांजे घर वग़ैरह सभु डैमेज थी विया आहिनि। डैमेज त छा, मुकमिल किरी विया आहिनि। असांजो अधु ॻोठ जेको सो लॾपलाण के कराची विया आहिनि, किथे जबल में, कोस्तान में, रणपट में विया आहिनि। असांखे मजबूरन तहर हेसि ताईं 2 महीना बारिश हली आहे, पर को बि नुमाइंदो लड़ी कोन आयो आहे। AC DC जेके आहिनि सभु पंहिंजे कुर्सियुनि ते वेही उते दावा पिया कनि, असां हेतिरा वराए मिड़ी पंहिंजी पॉलिसी पूरी पिया कनि, पॉलिटिकल जेका हूंदी आहे। बरसात तबाही मचाए छॾी आहे। असांखे त ख़बर आहे पूरी सिंध में आहे, पर मटियारी ज़िले में चवंदा बोर्ड कान्हे, बरसात कान्हे। तमामु घणी बरसात मटियारी ज़िले में पई आहे। असांजा फसल ख़तमु थी विया आहिनि, बसर ख़तमु थी वियो आहे, वोण ख़तमु थी वियो आहे। कमांदन में 4-4 फुट पाणी बीठो आहे। असां लाइ त कणकला बनी हाणे मुंहिंजे ख्याल में त हाणे आज़ाद कान्हे। उहा 4-5 महीना खाईंदी त बनी तॾहिं वञी आज़ाद थींदी। वाते वेठा आहियूं, न को मच्छरदानी मिलियो, न को ॿियो। असीं मटियारी टेंट न कोन मिलिया। 2 महीना थी विया आहिनि। हिते असांजो जेको डिस्ट्रिक्ट मटियारी जो DC आहे अदनान राशिद साहब, जेको बेअगूर निंड में सुतो पियो आहे, जेके का परवाही कान्हे। त हिते का उडेरो लाल स्टेशन जे पासे में साइडनि ते नसीर कैनाल जे कप ते का आवाम रहे थी, उनखे उहो एहसास ई कोन त ग़रीब मुस्तहक माण्हू केरु आहिनि। हू चवे थो मूं 3000 टेंट विराया आहिनि, किथे विराया आहिनि असांखे ॾेखारिया आहिनि। हुन टेंट ॾिननि पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे, जेके उनजा ख़ासि आहिनि मटियारी ज़िले में। असांजो इहो ई चवणु त DC हटायो, मटियारी बचायो। अदनान राशिद हिते मौजूद खीमा बस्ती में रहंदड़ बरसात मुतासिरिन जा जेके वीचार ॿुधा, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त मुसलसल पवंदड़ 2 महीना जेका मुसलसल पवंदड़ बरसात खां पोइ असां जेको नसीर कैनाल रोड ते पंहिंजी मदद पाण तहत जेको इहा खीमा बस्ती क़ाइमु कई आहे, ऐं डिप्टी कमिश्नर मटियारी या मटियारी चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां असांजी अञा ताईं का बि परघोर न लधी आहे। हिननि वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि वसवारनि अमलदारनि खां मुतालबो कयो त ख़ुदारा सरकारी सतह ते असांखे रिलीफ ॾेई असांजा जेके आहिनि ऐं असांजा दर्द जेके आहिनि उहे घटि कया वञनि। कैमरा टीम सां गॾु शाहिद ख़ासखेली, SS न्यूज़, उडेरो लाल। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।